अदी सबा मूं पूरी मालूमात वरिती आहे। अदा मंसूर बावकार ऐं शानदार इंसान आहे। पंहिंजे माण्हुनि जे कमु अचण में हू पंहिंजो फ़र्ज़ु सम्झे थो। अदा ओड़े इंसान खे गिरफ़्तार छो कयो अथनि? तो इहो न आहे ॿुधो, सच जो रस्तो कंडनि मथां गुज़रंदो आहे। बिल्कुलु अदा, शेख फयाज़ जे बक़ौल सच वॾो ॾुहाई आहे। रोज़ अवल खां पकड़ियो वियो आहे, ज़ंजीरनि में जकड़ियो वियो आहे, तेल कढ़ाई में काढ़ियो वियो आहे, गोलीअ गोलीअ मारियो वियो आहे, चोटीअ तां उछलायो वियो आहे, कॾहिं ज़हर पीआरियो वियो आहे। हा, पर पोइ बि उन जी साॻी आहे रीत भाॻी। जंहिंजे मन में खात हणे थो हुन जो सारो चैन खणे थो। अॼु तो वटि महिमान थियो आहे। अॼु तो वटि महिमान थियो आहे, पर तूं कॾहिं सोचियो आहे कंहिंसां तुंहिंजी यारी आहे? सच वॾो ॾुहारी आहे। सो मुंहिंजी सदोरी भेण सच सूली चाढ़े छॾींदो आहे, कॾहिं ज़हर प्यालो बणिजी वेंदो आहे। कुझु बि हुजे, पर मां मंसूर जी सच जी हिमायत में बाबा सां ॻाल्हाईंदसि। बाबा खे सम्झाइण जी कोशिशि कंदमि त मंसूर सां इंसाफ़ थियणु खपे। कादन मुंहिंजी ॻाल्हि ॿुध, असां हुननि जा ॾोही आहियूं ऐं जेकर उहे जज़्बात में आया असां सब्र कयोसीं त मसइलो टरी वियो, सम्झी थो न? सौट सही त चए, असीं जा होश विञायूं आहे त ॾाढो गंद थिए हा। जहिड़े जे ख़ौफ़ जे करे असां ख़ामोश थी वेही रहूं, भले असां सां जेको विड़ी वञे। इहो पे शुक्र थियो जे तूं घर हुईं, जे तूं हिते हुजे हा त वॾो गंद करीं हा। वॾो मसइलो हुयो, थोरी चिकचिकां खां मसइलो टरी वियो, शुक्र कयो। छोकिरी जा वारस ककर ऐं मुराद वारा हुआ, मीर शाहनवाज़ अची छो चढ़ाई कई, उनजे लाइ छा सोचियो अथव? तूं छा थो चईं? असीं हली मीर शाह नवाज़ सां जहिड़ो करियूं? बाबा ही त फदा ॻोल्हींदो थो अचे। जेकॾहिं को हिनखे फॾो ॻिची में पइजी वियो न त साल लोड़ींदो, साल। अदा जंहिं बि फॾो कयो न, उनखे पाणे कादन जी कहर जी ख़बर पइजी वेंदी। शायदि तोखे जवाननि जा हथ न आहिनि लॻा। जेका कादन यूथप आहे न, ज़रूरु हुन सां मुक़ाबिलो कंदो ऐं पोइ तोखे कादन जे कहर जी ख़बर पवंदी। अदा रुगो अदा मिठो भाॼी खपाइण थो वञे, कॾहिं कॾहिं तूं बि उनखां वारो वठण ईंदो वञ। जेकॾहिं मां भाॼी खपाइण हुयुसि न त भाॼी कोई वठंदो बि कोन, सॼी भाॼी किनी थी वेंदी। अदा मिठो खां वठनि था, बाक़ी तोखां छो न वठंदा? अदा मिठू जी गिराकी ठहियल आहे। तूं जेके सोपारियूं खपायूं बि न, उहो ई कारोबार शुरू कर। हाणे पुलिस जी नज़रुनि में अची वियो आहे, जेकॾहिं वरी सुपारियूं खपाईंदुसि न त पोइ पादर खाईंदुसि। अदा इन खां सवाइ ॿियो को कमु छो नथो करी? अदी ॿियो कमु ॻोल्हियां पियो। अदा तोखे को बि कमु न मिलंदो। ज़रूरु कमु मिलंदो अदी, ज़रूरु कमु मिलंदो। जेकॾहिं तूं दिलि सां दुआ कंदीअ न त ज़रूरु कमु मिलंदो। अदा तूं त घर खां ॿाहिरि निकिरी नथो, त इहे मुंहिंजी दुआऊं कहिड़े कम जूं? सॼो ॾींहुं घर खां ॿाहिरि हूंदो आहे, पोइ कीअं थी चवीं त मां घर खां ॿाहिरि न आहियां निकिरंदो? किटी में धिका खाइण लाइ वेंदो ई, कम जी ॻोल्हा लाइ न वेंदो ई। अदा तूं मूं लाइ वॾड़ी नथी, तोखे त मानी खाइण लाइ मिले पई न। सम्झा थी त ही सॼी ज़िंदगी कुझु बि न कंदा, बसि पंहिंजे पेट भरण लाइ कमु कंदा, बाक़ी कुझु बि न कंदा। हैदर जी मां साईं। बाबा मंसूर जी हाज़िरी थी वई? थी मां साईं। बाबा मंसूर खे चालान करे जेल मोकिलियो था। हाणे तव्हां ईअं कयो त वञी गाॾी कढो त हली रहज़न वारनि सां मुलाक़ात करे अचो। कोशिशि कयूं त रहज़न वारा केस तां हथु खणी वञनि। मां साईं, जेकॾहिं रहज़न वारा केस तां हथु खणनि था न त पोइ बाबा मंसूर जी आज़ादी खे केर बि नथो रोके सघे। हिन चकर रहज़न वारनि ते पूरो ज़ोर लॻाईंदसि। ख़ुदा कंदो मञाइण में उन्हनि खे कामयाबु वेंदसि। आमीन आमीन। बाबा मां 2 ॾींहं लाइ ॻोठ खां ॿाहिरि वञां थो, जेकॾहिं न अचां त परेशान न थिजो। ॻोठ छॾे वञण जी का बि ज़रूरत न आहे। अॻ में परेशानियूं थोरियूं आहिनि जे वरी तूं ॿाहिरि थो वञे। बाबा हाणे त घणा मसइला हल थी विया आहिनि, ऐं जेकॾहिं तव्हां हिते ॻोठ में हूंदो त का बि परेशानी न थींदी। ॿाहिरि वारनि जो ख़ैरु आहे पुट, जेकॾहिं ॻोठ वारा ई परेशान कनि त पोइ? अमां जे तरफ़ तव्हांजो इशारो आहे मां सम्झां थो, पर यकीन रखो हाणे तव्हांखे उन तरफ़ खां परेशानी न थींदी। असांजो ख़ैरु आहे पुट, पर तूं कंहिं मसइले में न अची वञी। अमां मां हिननि मसइलनि खां ई त कुझु ॾींहंनि जे लाइ ॿाहिरि थो वञा। भला एतिरो त ॿुधाए, वञी काॾे थो पुट? बाबा सालार दावत ॾेई वियो आहे, ओॾां वेंदुसि। सुठो दोस्त आहे, जेकॾहिं न वियुसि त नाराज़ थी वेंदो, ऐं उहे बि मां कुझु ॾींहं सुकून सां गुज़ारणु चाहियां थो। पुट उन तरफ़ वञे थो त भली वञ, पर अवेल सवेल फ़ोन ते हाल अहवाल ॾींदो रहिजांइ। हा मां ज़रूरु फ़ोन कंदुसि,
माने वाला हनीफा मूंखे नथो लॻे त को सोडल उन तरफ़ वेंदो। बाक़ी काॾे वेंदो? हिते ॻोठ में ई हूंदो, को न को मसइलो ज़रूरु कंदो। जेकॾहिं अहिड़ी ॻाल्हि हुई त तूं पहिरियों छो न कई? पहिरियां जेकॾहिं इहा ॻाल्हि कयां हा न त सोडल नाराज़ थी पियो आहे, उन जे करे मां ख़ामोश रहियुसि। कण जे ॻोठ जे मथां असां नज़रूं रखूं था, पर इहे राज़न वारा ॻोठ में दाख़िल थी मीर शाह वास्ते हमले करण जी कोशिशि कॾहिं कोन कंदा। हाशिम अॻियां बि राज़ न रहनि, कुझु बि करे सघनि था। उन्हनि जी छोकिरी रईस वटि आहे, हू होश में न आहिनि, कुझु बि करे सघनि था। हाशिम सही थो चवे, राज़न बेवकूफ़ न आहे जो मौत जे मुंहं में अचे। हू अचे या न अचे, असांखे हर हाल में होशियारु रहणो पवंदो। मां इहो कोन थो चवां त असां लापरवाही कंदासीं, सिर्फ़ु मां तव्हांखे इहो ॿुधाइणु चाहियां थो, रईस जॾहिं शाह जो रुख़ कंदो न, वार ते उनजे मथां हमलो कंदा। असांखे जेका हद मिलियल उहा संभालूं था असां। रईस ॻोठ खां ॿाहिरि वञे थो, कंहिंखे वठी वेंदो, उहो उन्हनि जो कमु आहे। शाइर बि असांखे वठी ईंदो, ॿियो कंहिंखे वठी वेंदो। हाणे रईस इन इंतज़ार में आहे त राज़न वारा ॻोठ मथां हमलो कनि, त जीअं रईस खे उन्हनि मथां हमले करण जो बहानो मिली पवे। जेकॾहिं राज़न वारनि रईस जे मथां हमलो कयो न, इहो तव्हां यादि रखी छॾिजो त सॼी मुल्क सिधा कोन थी सघंदा, छो त तव्हांखे ख़बर आहे हाशिम जो घटि हिकु मुड़ुसु पटी ते पूरो। तूं छा सोचो मुंहिंजे बारे में? मां तुंहिंजे जवाब जो मुंतज़िर आहियां। जेसीं ताईं मां अली ख़ान जे निकाह मां आज़ादु नथी थियां, तेसीं ताईं मां कुझु बि नथी सोचे सघां। इहो त को मसइलो ई न आहे। तूं हुनजे निकाह मां पाण खे आज़ादु सम्झ। जॾहिं मां तोसां वाइदो करे चुको आहियां त पोइ छाजी परेशानी? मूंखे ख़बर आहे अली ख़ान मरंदो मरी वेंदो, पर मूंखे तलाक कोन ॾींदो। पोइ सम्झ त अली ख़ान मरी वियो। छा तव्हां अली ख़ान खे मारे छॾींदो? तोसां निकाह करण लाइ अली ख़ान त छा, पर हुनजे पूरे ख़ानदान खे मारे सघां थो। ठीकु आहे, पहिरियां मूंखे अली ख़ान जे निकाह मां त आज़ादु कर, पोइ मां तोसां निकाह करण लाइ तयारु आहियां। तमामु जल्द तूं ॿुधंदीअ त तोखे अली ख़ान तलाक ॾेई छॾी। जे हुन इनकार कयो त मारियो वेंदो। सम्झ त इहो कमु 8-10 ॾींहं जे अंदरि थी वेंदो। हाणे तूं हिन हवेली जी पाण खे मालिकाणी सम्झी सघीं थी, सम्झी छा? पर हाणे त मालिकाणी तूं आहे। सभिनी मां जान छॾाई आहे, पर हिन मां त जान छॾाइण ॾाढी मुश्किल आहे। बाबा जी मूंखे तव्हां सां कुझु ॻाल्हाइणो आहे। अचो सभु वे। जी साहब हुकुम कयो बाबू। बाबा मां मंसूर बाबति ॻाल्हाइणु चाहियां थी। मंसूर जंहिं ते मुंहिंजो शक आहे त हू कंहिं गैर क़ानूनी कम में मुलविस थी सघे थो। बाबा तव्हां मंसूर जे हवाले सां पंहिंजी जांच में इंसाफ़ कयो। मां सम्झां थी त तव्हांजी हैसियत में तव्हांजो फ़र्ज़ु आहे त कंहिंखे बि बेबुनियाद इल्ज़ाम में फासाइण खां पासो कयो वञे। सवा मां सम्झां थो त तूं जज़्बाती थी ॻाल्हाए रही आहीं, पर आऊं हक़ीक़तूं ॼाणण खां सवाइ कंहिं ते बि यकीन नथो करे सघां। बाबा जेकॾहिं तव्हांखे मूं ते एतबार आहे त मंसूर जे मामले में पंहिंजी तहक़ीक़ात मुकमल ईमानदारी सां कयो। ऐं तव्हांखे यकीन ॾियां थी त हू बेॾोही साबित थींदो। ठीकु आहे साबा, मां मंसूर जे मामले में पंहिंजो फ़र्ज़ु निभाईंदुसि। जेकॾहिं कुझु ग़लति साबित थियो त मां कंहिं बि लाॻापे खे अहमियत बिल्कुलु न ॾींदुसि। बाबा मूंखे तव्हांजी ईमानदारी ते भरोसो आहे। रहज़न, ही मुंहिंजे पुट जी ज़िंदगी जो सुवालु आहे। तव्हां जेतिरा चकर मूंखे जवाबु ॾींदो, मां ओतिरा चकर ॿीहर ईंदसि। जेसीं ताईं तव्हां राज़ी थी केस तां हथु नथा खणो, तेसीं ताईं मां हिन दर जा चकर लॻाईंदी रहंदसि। तव्हांखे त ख़बर आहे त बाबा मंसूर ख़ान मुहिबे वतन शख़्स आहे। जेकॾहिं न हुनखे फाही अची वई त ही क़ौम तव्हांखे कॾहिं बि माफ़ न कंदी। मां केस तां हथु खणण लाइ तयारु आहियां, पर हिकिड़ो मुंहिंजो शर्त आहे। हिकु शर्त छा? तव्हां जेतिरा शर्त रखंदो
असांखे क़बूल हूंदा। तव्हां चओ था त तव्हांजो पुटु मंसूर ख़ान बेकसूर आहे, उन मुंहिंजे भाउ खे नाहे मारियो। हा रज़न, इहा ई हक़ीक़त आहे। मां केस तां हथु खणां थो। जॾहिं मंसूर ख़ान ॿाहिरि अचे उन खां एतबार मां ज़रूरु वठंदुसि। हू जेकॾहिं बेकसूर आहे त असांखे एतबार ॾियण खां कोन खे पाईंदो, पर जेकॾहिं हुन असांखे एतबार न ॾिनो त पोइ खून जो जेको बि हक़ हिसाब हूंदो उहो तव्हां असांखे भरे ॾींदव। मूंखे तव्हांजी हर शर्त क़बूल आहे। जीअं ई मंसूर ॿाहिरि आयो अॼु शाम ताईं मुराद जो जेको भाग तव्हांखे हथ अचे ॿधी खणी चोसि। बाबा साईं हुननि खे हिते आणणो आहे, ये जाथे मिलण पूरो करे छॾियो। फ़िलहाल तव्हां हुनखे ॿधी हित खणी चओ। जे मुंहिंजा शर्त क़बूल कनि था त पोइ हुन सां को बि जहिड़ो न आहे। जे इनकार कनि था त पोइ उन्हनि खे पंहिंजी ताक़त ज़रूरु ॾेखारींदुसि। अची वेंदो, तव्हां बेफ़िक्र हो बाबा साईं, छो त तव्हांखे ख़बर आहे हाशिम जो हक़ हिकु मुस्पटी ते पूरो। अशफीक बाबा साईं, मूंखे नथो लॻे त मुराद वारा हार मञींदा। हार त हुननि जा वॾा बि मञींदा, पर उन्हनि मां के हिक खे छड़ो हिते अचणु ॾे, पोइ तोखे ख़बर पवंदी त मीर शाहनवाज़ कंहिंखे चवंदा आहिनि। छोकिरी मीर शाहनवाज़ वटा छोकिरी खे वठण लाइ राज़न वारनि वॾी झिकझिकाला थी आहे, पर रेस छोकिरी ॾियण खां साफ़ इनकार करे छॾियो। भई सभु रेस ई मथां ॾमरजी हलिया विया। इहा भला छिक छिका छो थी? शाहनवाज़ उन्हनि जी छोकिरी उन्हनि जे हवाले करण खां इनकार छो कयो? इहा तोखे ख़बर पई? इहा राज़ जी ॻाल्हि आहे। मूं मंठार खां पुछा कई। मंठार थिए थो त छोकिरी जे मथां रेस जी दिलि अची वई आहे। वे त मुंहिंजी ख़ैर आहे न। कमीनो कंहिं चाहे जो इहो निभागो मरंदो। मंठार बि इहा ॻाल्हि कई त मरंदो या अली ख़ान मारींदो। ठीकु आहे ठीकु, तोखे इजाज़त आहे हलण जी कर। अदायो जेको मीर शाहनवाज़ ख़ान गंद करे पियो उन खे मुंहुं केरु ॾींदो? इन कमीने सां हली शाम ई मिलां थो, ॾिसां थो त छोकिरी खे असांजे हवाले कीअं नथो करे। हिन 4 तारीख़ ते मंसूर बाबा जी कोर्ट में हाज़िरी आहे। जेकॾहिं तव्हां हली करे कोर्ट में लिखी ॾींदो त मंसूर ख़ान आज़ादु थिए। असां त साइन लिखी ॾींदासीं, पर जेको मुराद वारनि केस कयो हुनजो छा थी? मुराद वारा केस तां हथु खणी विया आहिनि। हाणे सिर्फ़ु तव्हां रहियल आहियो। जेकॾहिं तव्हां केस तां हथु खणी वियो न, बाबा मंसूर ख़ान जल्दी रिहा थी वेंदो। ठीकु आहे हैदर, तव्हां बेफ़िक्र थी हलिया वञो। असां 4 तारीख़ ते कोर्ट में अची बयानु फेरे ॾींदासीं। हिन 4 तारीख़ ते तव्हां सभु तयारु रहिजो। हैदर गाॾी काहे ईंदो ऐं तव्हां सभिनी खे कोर्ट वठी हलंदो। उते हली वकील साहब सां मुलाक़ात कराईंदो। बाक़ी कमु वकील करे छॾींदो। ठीकु आहे, ईअं ई थींदो। पोइ मां हलां पई। तव्हां असां सां भलाई कयो पिया। मालिक साईं तव्हां सां भलाई कंदो। अदा जॾहिं इहा ख़बर मीर शाहनवाज़ ख़ान खे पवंदी त हू पंहिंजा होश विञाए वेंदो। असां बि इहो चाहियूं था त शाहनवाज़ ख़ान होश मां निकिरे, त पोइ उनखे उते ई पूरो कयूं। असां शुरूअ खां ई ग़लती कई। जेकॾहिं उथंदे ई मंसूर ख़ान जो साथ ॾियूं हा त एतिरा मुड़ुस कोन मारायो। मिठू ॾे ख़बर मोबाइल ॾेई आहे या तोखे वज कोन मिलियो? तूं भाग वारो ई। अॼु ककर वारनि जे घर में सवाइ 2 माण्हुनि जे ॿियो केर बि न हुयो। मूं जीअं ई भाॼी जो होको ॾिनो, गुल परी दर ते निकिरी आई ऐं मूं हुनखे मोबाइल ॾेई छॾियो। भला मुंहिंजे लाइ को न्यापो ॾिनई? वेचारी ॾाढी ॾुखी आहे, हर वक़्तु तोखे यादि कंदी रहे थी। हू घर न आहे, आज़ाब आहे आज़ाब। हाणे हुन अज़ाब मां जल्दी गुलपरी आज़ाद थी वेंदी। उते वॾी परेशान हुई। मां सम्झां थो त ककर हुनखे रोज़ मारींदो आहे। दरवाज़े ते बि ड्रिजी आई। तूं सही थो चई मिठू, हू वॾा ज़ालिम आहे। उन्हनि में माण्हू वारी थपी न आहे।
वो सब जा सब जानवर बणिजी विया। हाणे मां हलां थो, बुख में ॾाढी लॻी आहे। ऐं ॿी ॻाल्हि सोढल, जेको बि कमु करी होशियारी सां कजांइ, हू वॾा ॾिंगा अथई। मिठू तोते मयार न आहे, तो पंहिंजो कमु कयो। हाणे मां ॼाणा मुंहिंजो कमु या खर्चड़ी त करान। अदाए ते बीहण सां को बि फ़ाइदो कोन्हे। असांखे अली शाहनवाज़ ख़ान सां मिलणो पवंदो। अली ख़ान, रहज़न वारा असां खां वधीक शाहनवाज़ ख़ान जे वेझो हुआ। जॾहिं उन्हनि खे ई दोखो ॾेई छॾियो अथई त पोइ असांजी ॿुधंदो? पोइ छा अदा, उनखे असां ईअं छॾे ॾियूं? अदा हाणे मीर शाहनवाज़ ख़ान सां टकर खाइणो ई पवंदो। हमराहनि जे ज़ोर ते शाहनवाज़ असां सां कॾहिं बि कोन विढ़ंदो। पर जेकॾहिं असां उन ते हमिलो कयो न त हू DSP खे चई पूरे ज़िले जी पुलिस असांजे पोयां लॻराए छॾींदो। पोइ ॿुधा त पुलिस असांखे हिते रहणु ॾींदी? अदा असांजे घर जी इज़त हिकु कमीणे माण्हूअ जे हथ में आहे। असां पुलिस खां ख़ौफ़ करे ऐं माठ करे वेही रहूं। रहज़न वारा बि शाहनवाज़ ख़ान जे पोयां आहिनि, असां बि उन जे पोयां आहियूं। जंहिं धुर खे बि उन भुल ॾिनो न, उहा धुर उनखे पूरो करे छॾींदी। बाक़ी उनजी हवेलीअ मथां हमिलो करणु इहा हिकु बेवकूफ़ी हूंदी। पर हिन वक़्तु हू अदा ओताक ऐं घर खां ॿाहिरि बि कोन थो निकिरे। घर ई ओताक खां ॿाहिरि ज़रूरु निकिरंदो, पर उन ते नज़र रखण जी ज़रूरत आहे। उन जे करे तव्हां ॿिन्ही खे उन जे ॻोठ जे ॿाहिरां बि पहरो ॾियणो पवंदो। ऐं जीअं ई हू घर खां ॿाहिरि निकिरे त रुॻो मूंखे इतलाउ कजो। पोइ उनखे उतां ई गीले खंभे खणी ईंदासीं। ठीकु आहे अदा, मां ऐं अदा अली ख़ान हाणे ई वञूं था। हिकिड़ो हिकिड़े तरफ़ खां बीहंदो ऐं ॿियो ॿिए तरफ़ खां बीहंदो। अदा जीअं ई ॿाहिरि निकिरंदो ई तव्हांखे ॿुधाईंदा। मेरे असां मुराद वारनि कंहिं बि हिक खे पधी खणी न हलियासीं न, जो रईस होश में निकिरी वेंदो। कोशिशि पूरी कंदासीं, पर उहे वॾा खपोर आहिनि, सवलो हथु कोन ईंदा। हर हाल में उन्हनि मां कंहिं न कंहिं खे हथु करणो ई पवंदो। हाशिम, हाणे तूं ई ॿुधा उन्हनि खे हथु कीअं कयूं? उन्हनि जे ॻोठ जे तरफ़ ज़मीन ॾांहुं निकिरी था हलूं। जेको बि उन्हनि मां हथु आयो न, उनखे खंभे खणी था अचूं। जेकॾहिं मुराद साम्हूं अची वियो त मोए मारे खां सवाइ वापसि कोन वेंदो। असां 4 मुड़ुस आहियूं, छा मुराद सां सभिनी खां ॾाढो थी वेंदो? तव्हांखे त ख़बर आहे, हाशिम धक हिकु मुड़ुस पटी ते पूरो। उहे हलण जी कयो, हिते बि वक़्तु न विञायो। मूंखे त सम्झ में ई नथो अचे त इहो मीर शाहनवाज़ ख़ान असांजी ॻिचीअ में पइजी वियो आहे। अदा खे जेकॾहिं हथु अची वियो न, उन जी ॻिची पटे छॾींदो। ॻाल्हि सम्झ में ई नथी अचे त उनखे रहज़न वारनि कीअं बच कयो। रहज़न वारा असां लाइ ठाहूका आहिनि। जेकॾहिं मीर शाहनवाज़ ख़ान सां कुझु न त हू तां लॾो ई खणाए छॾनि। उनखे असां ई पूरो कंदासीं, बाक़ी ॿिए जी जाइ न आहे। अमा साईं छा था सम्झो? रहज़न वारा ॾिनल ज़बान तां फ्री त कोन ईंदा। मालिक साईं उन्हनि खे ईमान ॾींदो। हू बि मंसूर बाबा को उन्हनि जो गुनाहगार त न आहे। अमा साईं, अॻे चकर खां हिन चकर रहज़न वारा घणा डरा हुया। हिन दफ़े उन्हनि वॾो राज़ पोइ ॾेखारियो आहे। हिन जे पोयां उन्हनि जो छा मक़सदु आहे, इहा ॻाल्हि सम्झ में न आई। उन्हनि जो जेको बि मक़सदु हूंदो अलाह कंदो, उहो ख़ैर वारो मक़सदु हूंदो। अमा साहिब, हिकु दफ़ो मंसूर बाबा ॿाहिरि अचे, उहो सभिनी खे मुतमिन करे वठंदो। इक़बाल, सभिनि खां ॾुखे में ॾुखे इहे आहिनि राज़न वारा। जेकॾहिं उन्हनि राज़पो ॾेखारियो आहे, पोइ त मसइलो बि हल थी वेंदो। 4 तारीख़ ते हाज़िरी आहे। हाणे इहा ख़बर पवंदी त रहज़न वारा जेकी आहिनि उहो ज़बान खे पाड़नि था या पंहिंजी ज़बान तां फिरी वञनि था। 4 तारीख़ अचण खां पहिरीं हुनखे चई ईंदुसि त हू तयारु रहनि। हैदर,
तव्हां ईअं कयो, सुभाणे वञी वकील साहब सां मिलो ऐं उनखे ॿुधायो त ॿई धुरियूं केस सां हथु खणण लाइ तयारु आहिनि। उन खां पोइ हिकु ॾींहुं बि मंसूर बाबा खे जेल में रहण न ॾींदासीं। ठीकु आहे अहमद आग, मां सुभाणे वञी वकील खे हाल अहिवाल ॾेई थो अचां। मां ॾिसां थी अकरम सॼो ॾींहुं पंहिंजी भेण जा कन भरण में पूरो आहे। हा, मूंखे बि यही ख़ौफ़ आहे। अॻिते हली अकरम पंहिंजी भेण खे वरगलाइण में असां ख़िलाफ़ कामयाब थी वेंदो। उनखे वापसि छो नथा रवानो कयो? यार अदा जो सालो आहे, उनखे जेकर मां कुझु चवंदसि न त अदा नाराज़ थी वेंदो। मल्हार खे तूं पंहिंजे हिसाब सां सम्झाए छॾ, अकरम खे हितां कीअं बि करे रवानो करे। अदा मल्हार खां वधीक अकरम वॾो चालाक अथई, हू उनजे चवण में कॾहिं बि कोन ईंदो। पर वरी बि मां पूरी कोशिशि कंदुसि, कीअं बि करे मां उनखे हितां भॼाए कढां। मूंखे सम्झ में इहो नथो अचे त तव्हां हिन रेगिस्तान में कीअं रही रहिया आहियो। इहो त मां हिनखे चवंदी रहंदी आहियां त हली शहर रहूं, पर हे पंहिंजे भाउ खे छॾे ई नथो। हिते केॾो न सुकून लॻो पियो आहे। हिते को बि बीमार थिए उहो शहर ताईं न पहुची सघंदो, वाट में ई मरी वेंदो। वाह साईं वाह, हितां वारो माण्हू वाट में ई मरी वेंदो, बाक़ी शहर वारा मरनि ई कोन था न। तुंहिंजा हमेशह उबता जवाब हूंदा आहिनि। अकरम, ज़िंदगी मौत मालिक जे हवस आहे, पोइ हिते रहियो या शहर में, जेको मुक़दर में लिखियलु हूंदो उहो ई मिलंदो आहे। हू मूंखे सम्झी सघंदो या हुनजो फ़ैसिलो अॻु में थिए थियल आहे। मंसूर खे सिर्फ़ु हू मुंहिंजी नज़र सां ॾिसे। बाबा खे मञाए सघां त मंसूर पंहिंजी जॻह ते सही आहे, पर छा उहो मुंहिंजी ॻाल्हि ॿुधंदो? माजदार रेस लाइ हुकम ॾिठो हू कले। अदा रईस चवंदो मुंहिंजो त सफ़ाई कर, इहो कमु मूंखां कोन थींदो। कमु इहो आहे त तोखे मुराद वारनि जी जासूसी करणी आहे। हू काॾे वञनि था, किथां अचनि था, इहा करणी आहे बसि। इहो कमु त सवलो आहे, मां मिंट में करे वेंदुसि। अदा जॾहिं मुराद वारनि खे ख़बर पवंदी तूं उन्हनि जी जासूसी करींदो, पोइ छा तूं बर्दाश्त करे सघंदी? हा थी तूं निगाह जो खुद को न कर, मां त दोनों पादरनि जो बको आहे। कीअं माजदार? न दाना, ये पादर मां कोन खाई सघंदुसि। न सफ़ाई थो करे सघी, न तूं पादर खाई थो सघी। पोइ आख़िर कमु कंदे त कहिड़ो कंदे, ॿियो मिड़ई कहिड़ो। अदा जेकॾहिं लिखपढ़ जो कमु हुजे न त उहो मूंखे वठी ॾे। इहो कमु नथो करी न, तोखे ॿियो कमु भलो थो ॾिसे, आई उहो लिख पढ़ वारो अथई। तूं हीअ कर, सुबुह जो सवेर उथी तां दफ़्तर खणी पंहिंजी घिटी जे चौराहे ते कुर्सी रख, हेॾो किताब खणी पोइ लिख त असांजे ॻोठ में तो जहिड़ा बेकार घणा आहिनि ऐं रोज़गार वारा घणा आहिनि। शाम जो अची उन्हनि जो तूं मूंखे हिसाब किताब ॾे, मां तोखे उनजी पघार ॾींदुसि। का अदी छा इहो बि कमु आहे? हिन में लिखपढ़ जी कहिड़ी ज़रूरत आहे? अदा हिन लिख पढ़ करण खां पोइ ई तोखे ख़बर पवंदी त हिन ॻोठ में घणा वांदा आहिनि। हिकु तूं ई वांदो वतींदो, धिका खाईंदो, बाक़ी सभु रोज़गार सां आहिनि। सोप सीरियल डोलाप हाणे तमामु एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।